अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोया जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां तसव्वुफ़ ते ऐं तसव्वुफ़ जे स्कूल ऑफ थाट ते ऐं उन सां लाॻापियल कुझु मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं उमेद आहे त असांजो हीउ प्रोग्राम तव्हांजे लाइ काफ़ी मुफ़ीद साबित थींदो। इंटरव्यू कमेटी जे रूम में तव्हां दाख़िल आहियो ऐं अव्हां खां सवाल पुछियो वञे थो त बाबा सूफ़ी स्कूल ऑफ थाट जे मुताबिक़ तसव्वुफ़ जा या सूफ़ी फ़िक्र जा कहिड़ा ॿ वॾा स्कूल ऑफ थाट आहिनि, कहिड़ा ॿ वॾा मकतब फ़िक्र आहिनि। तव्हां यकीनन तव्हांजो मुताले में मौजूदु आहे। तव्हां चवंदो साईं ॿ वॾा स्कूल ऑफ थाट सूफ़ी फ़िक्र जा वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद आहिनि। हाणे ॿियो सवाल इहो थी सघे थो त बाबा वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे। त तव्हां चवंदो त साईं वहदतुल वजूद याने वहदत माना हिकिड़ाई अकेलाई ऐं वजूद माना वजूद जी हिकिड़ाई, याने वहदतुल वजूद जो जेको फ़िक्र आहे सूफ़ियुनि जो उहो चवे थो त ख़ालिक़ ऐं मख़लूक़ ॿई हिकिड़ी ॻाल्हि आहे। याने अलाह ऐं अलाह जी पैदा कयल सॼी शइ उहा हिकिड़ी आहे। माना वहदत कसरत कुल, याने वहदत मां कसरत निकितल आहे ऐं कसरत मां वहदत निकितल आहे। ही स्कूल ऑफ थाट जो जेको बानी आहे उहो इब्न अरबी आहे। हिंदुस्तान में इब्न अरबी खे वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जो फ़िक्र जो रवैये जो बानी चवनि था पिया। ऐं वहदतुल वजूद जे स्कूल ऑफ थाट सिंधी सरज़मीन खे ॾाढो सूट कंदड़ स्कूल ऑफ थाट आहे। याने सिंध जो माण्हू वहदतुल वजूद जे फ़िक्र जो पोइलॻ आहे बनिस्बत वहदतुल शहूद वारे नज़र जे। हाणे पहिरियां त इनखे थोरो तक़ाबली जाइज़ो वठूं त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इब्न अरबी हिन जो बानी आहे ऐं इन सां गॾोगॾु इन जो मक़सदु आहे त ख़ालिक़ ऐं मख़लूक़ हिकिड़ी ॻाल्हि आहिनि। ॿिए पासे वरी इन जे मुक़ाबले में जेको आयो रवैयो या मकतब फ़िक्र उहो आहे वहदतुल शहूद। याने वहदतुल शहूद जंहिंजो बानी वरी शेख अहमद मुजद्दिद अल-फ़सानी आहे। उन इहो नज़रियो ॾिनो त न ख़ालिक़ ऐं मख़लूक़ हिकिड़ी ॻाल्हि न आहे, ख़ालिक़ अलॻि शइ आहे ऐं मख़लूक़ अलॻि शइ आहे। उन्हनि उनखे जस्टिफाई करण जी कोशिशि कई त जीअं सिजु आहे ऐं सिजु जेको आहे उहो ईअं सम्झो त हक़ीक़त आहे ऐं सिज जा जेके किरणा आहिनि उहो ईअं सम्झो त मख़लूक़ आहे। याने हू चवनि था पिया त ख़ालिक़ ऐं मख़लूक़ हिकिड़ी ॻाल्हि न आहे, पर ख़ालिक़ ईअं सम्झो त सिजु आहे ऐं वरी उन जा जेके किरणा आहिनि माना परतवो आहे उन मां निकिता आहिनि किरणा, उहे आहिनि बेसिकली उहा मख़लूक़। त हाणे ॿिन्ही में थोरो फ़र्क़ु आहे, बारीक फ़र्क़ु आहे, घणो फ़र्क़ु आहे, इख़्तिलाफ़ी नुक़्ता आहिनि घणा। इनखे डिटेल में मां ज़रूरु पढ़िजो, पर बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त हिकु वहदतुल वजूदी चवे थो त मालिक जॾहिं कंहिं परख तेॾां साहिब साम्हूं, वहदतुल वजूदी चवनि था त जेको आहे सो पुनूं पुनूं थी करे आऊं तां पुनूं पाण अदियूं थियसि अॼाण जो कीन परोड़ियुमि पाण खे, या जेॾां कंहिं परख तेॾां साहिब साम्हूं एक कसर दर लख कोणे पुणियसि ॻिड़खियूं जेॾां कंहिं परख तेॾां साहिब साम्हूं। त वहदतुल वजूद जे स्कूल ऑफ थाट जो सूफ़ी चवे थो त जॾहिं ॾिसूं था अलाह साईं नज़र अचे थो हर माण्हूअ में, हर तख़लीक़ में। ऐं हू चवनि था त न ई अलॻि अलॻि शयूं आहिनि, हिक ॿिए जो परतवो थी सघनि था पर अलॻि अलॻि आहिनि। सो ख़ैर माना हीउ हिकिड़ो आहे स्कूल ऑफ थाट। अच्छा, सिंध में हाणे ॿियो सुवाल तव्हां खां इहो पुछी सघनि था त सिंध में कहिड़ा सूफ़ी वहदतुल वजूदी फ़िक्र जा आहिनि। त अवां बिल्कुलु बरमला इज़हारे सघो था त शाह काज़ी कादन, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, बुलड़ी शाह करीम वारो, सचल साईं, बेदिल साईं ऐं इन सां गॾोगॾु कलंदर लाल शहबाज़, ही असांजा वहदतुल वजूदी फ़िक्र जा स्कूल ऑफ थाट जा सूफ़ी आहिनि। ऐं वरी वहदतुल शहूद में असां ॾिसूं था त असांखे ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो मिले थो पियो। ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो जेको आहे उहो नक्शबंदी सिलसिले जो आहे। नक्शबंदी सिलसिले जा जेके बुज़ुर्ग आहिनि उहे वहदतुल शहूदी फ़िक्र जा पोइ लॻा आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां वटि इहो सुवाल बि थी सघे थो त बाबा हीअ जेके सचल सरमस्त आहे, शाह लतीफ़ आहे, बुलड़ी शाह करीम आहे, लुत्फ़ा क़ादरी आहे, इन्हनि इहे कहिड़े सूफ़ियुनि जे सिलसिले सां तालुक़ु रखनि था। त यकीनन तव्हांजे इल्म में हूंदो त इहे सभु क़ादरी सिलसिले सां तालुक़ु रखनि था। क़ादरी सिलसिलो, नक्शबंदी सिलसिलो, सोहरवर्दी सिलसिलो ऐं चिश्ती सिलसिलो, हीअ वरी 4 सिलसिला इन्हनि ॿिन्ही स्कूल ऑफ थाट्स मां वरी जेके निकिरनि था सिलसिला। इहो पुछी सघनि था तव्हां खां त सूफ़ी स्कूल ऑफ थाट जा जेके सिलसिला आहिनि तसव्वुफ़ जा सूफ़ियुनि जा उहे कहिड़ा आहिनि। त तव्हां चई सघो था त क़ादरी, सोहरवर्दी, नक्शबंदी ऐं चिश्ती। सिंध में चिश्ती उहो सिलसिलो आहे जंहिंखे का बि पधीराई हासिलु न थी सघी, जंहिंजा बुज़ुर्ग तमामु मतिलबु मिलनि ई कोन था।
इल्म में मुंहिंजे में न आहे त को चिश्ती सिलसिले जो कोई हिते सिंध में बुज़ुर्ग हुजे, यकीनन हूंदा पर गैर मारूफ़ हूंदा। ऐं उन्हनि जो जेको वॾो जेको बुज़ुर्ग आहे नंढे खंड में उहो ख्वाजा अजमेरी आहे, जंहिंजी हिंदुस्तान में जेको आहे उहा मज़ार आहे अजमेर शरीफ़ में। अहिड़े तरीक़े सां जेको क़ादरी सिलसिलो आहे उनजा काफ़ी असांखे बुज़ुर्ग मिलनि था। सहरवर्दी सिलसिले में असांखे मखदूम बिलावल मिले थो ऐं लकी शाह सदर बुज़ुर्ग मिले थो। ऐं अहिड़े तरीक़े सां असां चई सघूं था पिया त सहरवर्दी सिलसिले खे कुझु पधिराई मिली, पर घणे खां घणा माण्हू असां वटि बुज़ुर्ग क़ादरी सिलसिले जा आहिनि। ऐं जेको सिलसिलो आहे नक्शबंदी, उन में बि असांखे ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो मिले थो पियो, तमामु वॾो नालो आहे। सो उमेदु आहे त तसव्वुफ़ जे इन हवाले सां हिकिड़ो मुख़्तसिर तारुफ़ आहे, यकीनन हिनखे तव्हांखे डिटेल में पढ़णो पवंदो तसव्वुफ़ आहे छा। ऐं सिंध में जॾहिं असां ॻाल्हि था कयूं वहदतुल वजूदी फ़िक्र जी, त वहदतुल वजूद खे हम औस्त बि चऊं था। ऐं हम औस्त तव्हांखे ख़बर आहे त हम माना मां ऐं औस्त माना हक़, मां हक़ आहियां। ऐं तव्हांजे इल्म में हूंदो त हम औस्त जो सभ खां पहिरियों जेको शहीद आहे उहो मंसूर हिलाज आहे, जंहिं अनल हक़ जो नारो हयो ऐं अनल हक़ जो नारो हणण ते खेसि शहीद बि कयो वियो। ऐं अहिड़े तरीक़े सां असां वरी अॻिते हली मंसूर सानी जंहिंखे चऊं था, सिंध जो मंसूर सानी सचल सरमस्त, उन बि हम औस्त जो नारो हयो, माना अनल हक़ जो नारो हयो। त उहो बि असांखे वॾो वहदतुल वजूदी सूफ़ी मिले थो पियो। ऐं ईअं ई माना असां ॾिसंदासीं त वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद जे विच में टकर थींदो रहियो आहे ऐं समाज सां। पर डॉक्टर गफ़ूर मेमन जेका पंहिंजी PhD थीसिस लिखी आहे सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र, उन में हुन नतीजो इहो कढियो आहे त सिंध जो माण्हू अवाइल खां वठी अॼु ॾींहं ताईं वहदतुल वजूदी फ़िक्र जो पोइ लॻाए, छाकाणि त सिंध जी सरज़मीन खे इहो फ़िक्र वधीक सूट करे थो। इनजे करे सिंध जे माण्हुनि वहदतुल शहूद वारे बुज़ुर्गनि खे, सूफ़ियुनि खे या उन फ़िक्र जे पोइलॻनि खे घटि लिफ्ट कराई आहे। सो ही बेसिकली मुख़्तसिर तारुफ़ सिंध अंदरि मतिलबु तसव्वुफ़ जे हवाले सां मुंहिंजे ज़हन में आयो त मूं अव्हांखे पेश कयो। सो उमेदु आहे त अव्हांजे नॉलेज में बि इज़ाफ़ो थियो हूंदो ऐं अव्हांजे इल्म में जेको इज़ाफ़ो थियो आहे यकीनन उहो तव्हांखे इंटरव्यू जे मरहले में कमु ईंदो। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पे इब्तिदा।